आरब प्रोडक्शन पेश करे थी एक सिंधी टेली फिल्म ज़िद्दी माण्हू। राब्ते जे लाइ 0301 2917 808 असांजे चैनल आरफ अली खे सब्सक्राइब करण न विसारींदा। तमाम जल्द अची रही आहे सिंधी टेली फिल्म ज़िद्दी माण्हू। चेहरो थी माशाअल्लाह सदको वञाए मां अल्लाह। चेहरो थी माशाअल्लाह सदको वञाए मां अल्लाह। अॼु खां पोइ दिल आहे तुंहिंजी। आरब प्रोडक्शन पेश करे थी एक सिंधी टेली फिल्म ज़िद्दी माण्हू। राब्ते जे लाइ 0301 2917 808 असांजे चैनल आरफ अली खे सब्सक्राइब करण न विसारींदा। तमाम जल्द अची रही आहे सिंधी टेली फिल्म ज़िद्दी माण्हू।